जी नाज़रीन, हेडलाइंस समाटियूं। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं। घोटकी वेझो रोड हादसे में 2 भाइर फ़ौत थी विया आहिनि। मेहसरो स्टाफ वटि ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि 13 वरियनि जो हमीद अबड़ो ऐं मजीद अबड़ो फ़ौत थी विया आहिनि। इंतहाई अफ़सोस जोगी ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। फ़ौतनि जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। घोटकी वेझो रोड हादसे में 2 भाइर फ़ौत थी विया आहिनि। मेहसरो स्टाफ वटि ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में 13 वरियनि जो हमीद अबड़ो ऐं मजीद अबड़ो फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतनि जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिक ई वक़्तु ॿिन्ही भाइरनि जे फ़ौत थियण ते ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। घोटकी वेझो रोड हादसे में 2 भाइर फ़ौत थी विया आहिनि। मेहसरो स्टाफ वेझो ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 13 वरियनि जो हमीद अबड़ो ऐं मजीद अबड़ो फ़ौत थी विया आहिनि। फ़ौतनि जा मढ़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया आहिनि। हिक ई वक़्त में ॿिनि भाइरनि जे फ़ौत थियण ते ईद जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। घोटकी वेझो रोड हादसे में 2 भाइर फ़ौत थी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया। घोटकी वेझो रोड हादसे सबबि 2 भाइर फ़ौत थी विया आहिनि। मेहसरो स्टाफ वेझो ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में 13 वरियनि जो हमीद अबड़ो ऐं मजीद अबड़ो फ़ौत थी विया आहिनि। घोटकी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जब्बार महर लाइन ते मौजूद आहे। जी जब्बार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी जे नेशनल हाईवे ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में ॻोठ अतर अबड़ो जा रहवासी 13 सालनि जो अब्दुल हमीद अबड़ो ऐं 9 सालनि जो अब्दुल मजीद अबड़ो, जेके 2 सॻा भाइर हुआ, जेके मैसरो खां पंहिंजे घर तरफ़ ईद जा कपिड़ा खणी वञी रहिया त ट्रालर जो टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में ॿई ॼणा चिपाट जी फ़ौत थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस घोटकी बी सेक्शन पुलिस जेको आहे ॿिन्हिनि ॼणनि जा लाश घोटकी जी तालका अस्पताल खणे आई। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। होॾां ॿिन्ही नौजवाननि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। होॾां पुलिस जेको आहे सो ट्रालर खे तहवीली में वठी छॾियो, जॾहिं त ट्रालर जो जेको ड्राइवर हो उहो फ़रार थी वियो आहे। जी ठीकु आहे जब्बार, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।